ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 11/12/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाप जो मददगार ठही हिन आयरन एजेड पहाड़ खे गोल्डन एजेड ठाहिणो आहे। पुरुषारत करे नई दुनिया जे लाइ फर्स्ट क्लास सीट रिज़र्व कराइणी आहे। प्रश्न आहे, बाप जी फ़र्ज़ अदाई छा आहे? कहिड़ो फ़र्ज़ पूरो करण जे लाइ संगम ते बाप खे अचिणो पवंदो? उत्तर आहे, बीमार ऐं दुखी ॿारनि खे सुखी ठाहिणु, माया जे फंदे सां कढी घनेरे सुख ॾियणु। बाबा जो फ़र्ज़ अदाई छा आहे? बीमार ऐं दुखी ॿारनि खे सुखी ठाहिणु, माया जे फंदे सां कढी घनेरे सुख ॾियणु। इहा बाप जी फ़र्ज़ अदाई आहे जो संगम ते ई बाप पूरा कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि, मां आयो आहियां तव्हां सभिनि जो मर्ज़ मिटाइणु, सभ ते कृपा करणु आयो आहियां। हाणे पुरुषारत करे 21 जन्मनि जे लाइ ऊची तक़दीर ठाहे वठो। गीता भोलेनाथ सां निरालो। भोलेनाथ शिव भॻवान वाच्य। ब्रह्मा मुख कमल सां बाबा चवनि था, ये वैराइटी भिन्न भिन्न धर्मनि जो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ हिन कल्प वृक्ष अथवा सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज ॿारनि खे सम्झायो आहे न। गीत में बि आहे न हिननि जी महिमा। शिव बाबा जो जन्म हिते आहे। बाप चवंदा आहिनि, मां आयो आहियां भारत में। मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि कि शिव बाबा कॾहिं पधारिया हुआ। मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि कि शिव बाबा कॾहिं पधारिया हुआ। शिव जी गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। द्वापर जी त ॻाल्हि ई न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि कि पहिरियों 5000 वर्ष पहिरियों बि मां अची करे ज्ञान ॾिनो हुयो। इहे झाड़ सां सभिनि खे मालूम पइजी वेंदो। झाड़ खे सुठी रीति ॾिसो। सतयुग में बरोबरि देवी देवताउनि जो राज्य हुयो। त्रेता में राम सीता जो राज्य आहे। बाबा आदि मध्य अंत जो राज बदिलाईंदा आहिनि। ॿार पुछंदा आहिनि, बाबा असां माया जे फंदे में कॾहिं फसिया? बाबा चवंदा आहिनि, द्वापर खां फसिया आहियो। नंबरवार पोइ ॿिया धर्म ईंदा आहिनि त हिसाब लॻाइण सां सम्झी सघंदा आहिनि कि इन दुनिया में असां वरी खां कॾहिं ईंदासीं। शिव बाबा चवंदा आहिनि, मां 5000 वर्ष पोइ ईंदो आहियां। त हिसाब लॻाइणो आहे कि हिसाब लॻाइण सां सम्झी सघंदा आहियो कि हिन दुनिया में वरी असां कॾहिं ईंदासीं। शिव बाबा चवंदा आहिनि, 5000 वर्ष पोइ ईंदमि। शिव बाबा संगम ते पंहिंजो फ़र्ज़ु निभाइण हर 5000 साल में हिकु बार ईंदा आहिनि। त बाबा कॾहिं ईंदा? वरी 5000 साल पोइ। हाणे जो बि मनुष्य मात्रा आहिनि सभई दुखी आहिनि। उन्हनि में बि ख़ासि भारतवासी। ड्रामा अनुसार भारत खे ई मां सुखी ठाहींदो आहियां। बाबा जो फ़र्ज़ु हूंदो आहे ॿार बीमार पवनि त उन्हनि जी दवा दरमल करणु। इहा ॾाढी वॾी बीमारी आहे। सभी बीमारियुनि जो मूल इहे 5 विकार आहिनि। ॿार पुछंदा आहिनि, इहे कॾहिं खां शुरू थियो बाबा? द्वापर खां। बाबा चवनि था, द्वापर खां। रावण जी ॻाल्हि सम्झाइणी आहे। रावण खे कोई ॾिसबो न आहे, ॾिसी न सघंदा आहियूं, बुद्धि सां सम्झी सघंदा आहियूं। बाबा खे बि बुद्धि सां ॼाणे सघंदा आहियूं। आत्मा मन बुद्धि सहित आहे न। आत्मा ॼाणंदी आहे कि असांजो बाप परमात्मा आहे। मुंहिंजो पीउ केरु आहे? परमात्मा आहे। दुख सुख लेप शेप में आत्मा ईंदी आहे न। जॾहिं शरीर आहे त आत्मा खे दुख थींदो आहे। इहे न चवंदा आहिनि कि मुंहिंज परमात्मा खे दुखी न करो, है न।
माण्हू चइण में त चई ॾींदा आहिनि कि हिननि जे अंदरि परमात्मा आहे, मतिलबु असांजे अंदरि परमात्मा, कोई शरीर छो थो न त चईंदो भॻवानु निकिरी वियो। त बाबा चईंदा आहिनि कि जॾहिं बीमार थींदा आहिनि, दुख थींदो आहे या कोई दुख ॾींदो आहे त चईंदा आहिनि न मुंहिंजी आत्मा खे ॾाढो तंग कयो अथई, ईअं थोरी चईंदा आहिनि मुंहिंजी परमात्मा खे दुखी कयो अथई। या हीअं थोरी चईंदा आहिनि मुंहिंजी परमात्मा खे दुखी न करो। बाप बि सम्झाईंदा आहिनि कि मुंहिंजो बि पाठ आहे, कल्प कल्प संगम ते अची करे मां पाठ वॼाईंदो आहियां। जंहिं ॿारनि खे मां सुख में भेजो हुयो उहो दुख में पिया आहिनि, हिन करे वरी खां ड्रामा अनुसार मूंखे अचिणो पए। बाबा कोई कच्छ मच्छ अवतार इहा बाक़ी कच्छ मच्छ अवतार इहे ॻाल्हियूं न आहिनि। चवंदा आहिनि परशुराम कुलाड़ो ॾिनई वतई क्षत्रियनि खे मारे। परशुराम कुलाड़ो वतई क्षत्रियनि खे मारे। इहे सभु दंत कथायूं आहिनि। त हाणे बाप सम्झाईंदा आहिनि मूंखे यादि करो, इहा आहे जगदम्बा जगत पिता, मदर फादर कंट्री चईंदा आहिनि। भारतवासी यादि बि माता पिता खे कंदा आहिनि। तव्हां माता पिता तव्हांजी कृपा ते सुख गनी रहे त बराबरि मिलनि था न, पोइ जो जेतिरो पुरुषार्थ कंदो, जीअं बाइस्कोप में वेंदा आहिनि फर्स्ट क्लास जो रिजर्वेशन कराईंदा आहिनि। बापी सम्झाईंदा आहिनि चाहे सूर्यवंशी चाहे चंद्रवंशी में सीट रिजर्व करायो, जेतिरो जो पुरुषार्थ करे ओतिरो पद पाए सघंदा आहियूं। त सभु मर्ज़ मिटाइण बाबा आहिनि। रावण सभिनि खे दुख ॾिनो अथई, न कोई बि मनुष्य जी गति सदगति करे न सघे, है न, कोई बि मनुष्य जी गति सदगति न करे सघंदो आहे। इहा आहे ई कलयुग जो अंत। गुरु माण्हू श्री छॾंदा आहिनि, पोइ हिते ई पुनर्जन्म वठंदा आहिनि, त पोइ उहो ॿियनि खे छा सदगति कंदा। उहो त ख़ुदि ई हिन सृष्टि ते लौटी ईंदा आहिनि, मतिलबु वापसि हिन ई सृष्टि ते शरीर छॾंदा आहिनि, हिन ई सृष्टि में ॿियो शरीर वठंदा। उहो छा ॿियनि जी सदगति कंदा? छा एतिरा सभी अनेक गुरु मिली करे पतित सृष्टि खे पावन ठाहींदा? गोवर्धन पर्वत चईंदा आहिनि न, इहे माताऊं हिन आयरन एज पहाड़ खे गोल्डन एज ठाहींदियूं। गोवर्धन जी पोइ पूजा बि कंदा आहिनि, उहा आहे तत्व पूजा। सन्यासी बि ब्रह्म अथवा तत्व खे यादि कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि उहो ई परमात्मा आहे, ब्रह्म भॻवानु आहे। बाप चईंदा आहिनि इहे त ब्रह्म आहे न, ब्रह्मांड में त आत्मायूं अंडे मिसल रहंदा आहियूं। निराकारी झाड़ बि ॾेखारियो आहे न, जॾहिं आहे ब्रह्मांड मतिलबु असां ब्रह्म तत्व में असां आत्मायूं अंडे मिसल रहंदा आहियूं। हर हिक खे पंहिंजो पंहिंजो सेक्शन आहे। हिन झाड़ जो फाउंडेशन आहे भारत जो सूर्यवंशी चंद्रवंशी घरानो, है न। हिन भारत जो फाउंडेशन आहे भारत जो सूर्यवंशी चंद्रवंशी घरानो, पोइ वृद्धि थींदी रहंदी आहे। मुख्य 4 धर्म आहिनि, त हिसाबु करिणो खपे न कहिड़ो कहिड़ो धर्म कॾहिं ईंदो आहे। जीअं गुरु नानक 5000 वर्ष पहिरियों आया, इहे त न सिख माण्हू कोई 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि 84 जन्म सिर्फ़ु तव्हां ऑलराउंड ब्राह्मणनि जा ई आहिनि, न इहे न सभु जेका बि बाबा जा ॿार आहिनि सभिनि जा, न हुन में क्षत्रिय बि आहिनि, लेकिन असां ब्राह्मणनि जा जेका मुख्य धारणा ते हलंदा आहिनि उन्हनि जा ऑलराउंड पार्ट आहे। बाबा सम्झाए अथई कि तव्हांजो ई ऑलराउंड पार्ट आहे। ब्राह्मण देवता क्षत्रिय वैश्य शूद्र तव्हां ठाहींदा आहियो। जो पहिरियों देवी देवता ठाहींदा आहिनि उहो ई सॼो चकर लॻाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां वेद शास्त्र त ॾाढा ॿुधिया आहिनि न, बाबा चईंदा आहिनि कि तव्हां वेद शास्त्र त ॾाढा ॿुधिया आहिनि। हाणे इहा ॿुधो, जज करो कि शास्त्र राइट आहिनि या गुरु माण्हू राइट आहिनि।
या जो बाप ॿुधाईंदा आहिनि उहा राइट आहे। छा राइट आहे? शास्त्र राइट आहिनि, गुरु राइट आहे, या जो बाप ॿुधाईंदा आहिनि। बाप त चईंदा आहिनि, बाप खे चईंदा आहिनि, चईंदा ई आहिनि ट्रुथ, मां सच ॿुधाईंदो आहे, जंहिंसां सत्युग ठही वेंदो। ऐं द्वापर सां वठी करे तव्हां कूड़ ॿुधंदा आया आहियो त उन सां नर्क थी वियो आहे। मां जो ॿुधाईंदो आहे, जॾहिं तव्हां मुंहिंजो ॿुधंदा आहियो त सत्युग ठही वेंदो आहे। द्वापर खां वठी करे मनुष्यनि जो ॿुधंदा आहियो त हीअ दुनिया नर्क थी वेंदी आहे। बाप चईंदा आहिनि मां तव्हांजो ग़ुलाम आहियां। भक्ति मार्ग में तव्हां ॻाईंदा आहियो मां ग़ुलाम तुंहिंजो। हाणे मां तव्हां ॿारनि जी सेवा में आयो आहियां। बाबा खे निराकार निरहंकारी ॻायल आहे न, त बाप चईंदा आहिनि मुंहिंजो फ़र्ज़ु आहे तव्हां ॿारनि खे सदा सुखी ठाहे, है न। मुंहिंजो फ़र्ज़ु आहे तव्हां ॿारनि खे सदा जे लाइ सुखी ठाहिणु। गीत में बि आहे न, अगम निगम जा भेद खोले, बाक़ी डमरू आदि बजाइण जी कोई ॻाल्हि न आहे। इहे त आदि मध्य अंत जो सॼो समाचार बाबा अची करे ॿुधाईंदा आहिनि, है न। बाबा अची करे सॼो समाचार असांखे ॿुधाईंदा आहिनि हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जो। बाबा चईंदा आहिनि तव्हां हाणे ॿार एक्टर्स आहियो, मां हिन समय करण करावन हार आहियां। बाबा चईंदा आहिनि तव्हां हिन सभु हाणे सभु एक्टर्स आहियो, ऐं मां केरु आहियां? करण करावन हार आहियां। हिन समय बाबा करण करावन हार ठही करे असांखां कर्म कराईंदा आहिनि। मां इन्हनि सां ब्रह्मा सां स्थापना कराईंदो आहियां। बाक़ी गीता में जो कुझु लिखियो आहे उहो त आहे न। हाणे त प्रैक्टिकल ॻाल्हि आहे न, ॿारनि खे सहज ज्ञान ऐं सहज योग सिखलाईंदो आहे। योग लॻवाईंदो आहियां। चइबो आहे न, योग लॻवाइण वारो, झोली भरण वारो, मर्ज़ मिटाइण वारो, है न। शिव बाबा खे चईंदा आहिनि योग लॻाइण वारो, लॻवाइण वारो, झोली भरण वारो, मर्ज़ मिटाइण वारो। गीता जो बि पूरो अर्थ सम्झाईंदा आहिनि। योग सिखलाईंदा आहिनि ऐं सिखलाईंदा बि आहिनि। योग सिखलाईंदा बि आहिनि बाबा चवनि था बाबा असांखे योग सिखाईंदा बि आहिनि न। ॿार योग सिखी करे पोइ ॿियनि खे सेखारींदा आहिनि। चईंदा आहिनि योग सां असांजी ज्योति जॻाइण वारा। अहिड़ा गीत बि कोई घर में वेही करे ॿुधे त सॼो ज्ञान बुद्धि में चक्र लॻाए। ये बाप जी यादि सां वरसे जो नशो चढ़ंदो आहे। सिर्फ़ु परमात्मा ऐं भॻवानु चइण सां मुख मिठो न थींदो आहे। सिर्फ़ु परमात्मा या भॻवानु चइण सां मुख न मिठो थींदो। बाबा मतिलबु असांजी आत्मा जो पी चइण सां मुख मिठो थींदो। हाणे तव्हां ॿार बाबा सां आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधी करे पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहियो। हिनखे ई शंख ध्वनि चइबो आहे। तव्हांखे कोई पुस्तक आदि हथ में न आहे, ॿारनि खे सिर्फ़ु धारणा करणी हूंदी आहे। तव्हां ॿार आहियो सच्चा रूहानी ब्रह्मण, रूहानी बाप जा ॿार आहियो न। सच्ची गीता सां भारत स्वर्ग ठहींदो आहे, है न। ज़रूरी न आहे कंहिंजे साम्हूं ई असां ज्ञान ॿुधायूं। हीअं बि सोचो मां पूरे विश्व खे ज्ञान थी ॾियां त पूरो विश्व ई ख़ासि भारत आहे, पूरो विश्व सतो प्रधान ठही वेंदो, स्वर्ग ठही वेंदो भारत। उहो त सिर्फ़ु कथायूं वेही ॿुधाईंदा आहिनि। तव्हां सभु पार्वतियूं आहियो न। तव्हांखे इहा अमर कथा अमरनाथ ॿुधाए थो। तव्हां सभु द्रौपदियूं आहियो, पार्वती बि आहियो, द्रौपदी बि आहियो। हुते कोई नंगन थींदो ई न आहे। चईंदा आहिनि सभु पोइ तॾहिं ॿार कीअं पैदा थींदा। अरे इहे त आहे ई निर्विकारी,
त विकार जी ॻाल्हि ई न आहे। तव्हां सम्झी न सघंदा आहियो कि योगबल सां ॿार कीअं पैदा थींदा। तव्हां आर्ग्यू कंदव, परंतु ये त शास्त्रनि जी ॻाल्हियूं आहिनि न। उहा आहे ई संपूर्ण निर्विकारी दुनिया। मतिलबु माण्हू ईअं पुछंदा त फालतू जी आर्ग्यू कंदा, उन्हनि खे चओ उहा आहे ई निर्विकारी दुनिया, न त कृष्ण मां इहे टाइटल कढो। ये विकारी दुनिया आहे। मां ॼाणंदो आहियां ड्रामा अनुसार माया पोइ तव्हांखे दुखी कंदी आहे। मां कल्प पंहिंजो फर्ज़ पालन करणु ईंदो आहे। ॼाणंदो आहियां कल्प पहिरियों वारा सिकीलदा ई अची करे पंहिंजो वरसो वठंदा। आसार बि ॾेखारींदा आहिनि इहा उहा ई महाभारत लड़ाई आहे। तव्हां पोइ वरी खां देवी देवता अथवा स्वर्ग जा मालिक ठहिण जो पुरुषार्थ तव्हांखे करिणो आहे। छो जी आसार ॾेखारे में ॾियनि था लड़ाई जा। हिन सां स्थूल लड़ाई जी कोई ॻाल्हि न आहे, न असुरनि जी न देवताउनि जी लड़ाई थी हुई। हुते त माया ई न हूंदी जो लड़ाई। अधु कलाक न कोई लड़ाई आहे, न कोई बीमारी आहे, न दुख शांति आहे। अरे हुते त सदैव सुख आहे, बहार ई बहार रहंदी आहे। हॉस्पिटल हूंदो ई न आहे, बाक़ी स्कूल में पढ़णो त हूंदो ई आहे न। हाणे तव्हां हर हिकु हितां खां वरसो वठी वेंदा आहियो। मनुष्य पढ़ाई खां पंहिंजे पैर ते बीह रहंदा आहिनि। इन ते कहानी बि आहे न। कोई पुछियो तव्हां कंहिंजा खाईंदा आहियो, त चईं असां पंहिंजी तक़दीर जो खाईंदा आहियूं। है न, कंहिंखां पुछियईं तव्हां कंहिंजा खाईंदा आहियो, त चईं असां पंहिंजी तक़दीर जो खाईंदा आहियूं। उहो हूंदी आहे हद जी तक़दीर। हाणे तव्हां पंहिंजी बेहद जी तक़दीर ठाहींदा आहियो। तव्हां अहिड़ी तक़दीर ठाहींदा आहियो जो 21 जन्म पोइ पंहिंजो राज्य भाग्य भोगदव। ये बेहद जे सुख जो वरसो आहे। हाणे तव्हां भारत कॉन्ट्रास्ट खे सुठी रीति ॼाणंदा आहियो। भारत केतिरो सुखी हुयो ऐं हुनजे कॉन्ट्रास्ट में भारत हाणे केॾो दुखी आहे। केतिरो असां पूरे विश्व जा मालिक, असांखे पंहिंजे सोने हीरे जा महल हुया ऐं हाणे असां वटि छा आहे। हाणे तव्हांजो छा हाल आहे। जंहिं कल्प पहिरियों राज्य भाग्य वरितो हूंदो उहो ई हाणे वठंदा। ईअं बि न कि जो ड्रामा में हूंदो उहो मिलंदो, पोइ त बुख मरी वेंदा। इहे ड्रामा जो राज पूरो सम्झणो आहे। शास्त्रनि में कोई केतिरी आयु कोई केतिरी आयु लिखी छॾी अथनि। शास्त्रनि में भई कोई कंहिं लिखी छॾियो भई अञा कलयुग एतिरो वर्ष आहे, सत्युग एतिरो वर्ष हलंदो आहे, त्रेता एतिरो वर्ष हलंदो आहे। कंहिं छा लिखियो, अनेक मतांतर आहिनि। कोई पोइ चईंदा आहिनि असां त सदा सुखी आहियूं ई। अरे तव्हां कॾहिं बीमार न थींदा आहियो। उहो त चईंदा आहिनि रोग आदि त शरीर में थींदो ई आहे, आत्मा निर्लेप आहे। अरे चोट आदि लॻंदी आहे त दुख आत्मा खे थींदो आहे न। ये ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। ये स्कूल आहे, हिकु ई टीचर पढ़ाईंदा आहिनि, नॉलेज हिकु ई आहे, एम ऑब्जेक्ट बि हिकु ई आहे। नर सां श्री नारायण ठहिण जी जो नापास थींदा उहो चंद्रवंशी में हली वेंदा। जॾहिं देवताऊं हुया त क्षत्रिय न, जॾहिं क्षत्रिय हुया त वैश्य न, जॾहिं वैश्य हुया त शूद्र न। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। माताउनि जे लाइ त अति सहज आहे, हिकु ई इम्तिहान आहे न। बाबा चईंदा आहिनि माताउनि खे कुझु सम्झ में न अचे त सिर्फ़ु बाबा खे यादि कंदा हलो। ईअं न सम्झो कि देरी सां अचण वारा कीअं पढ़ंदा, लेकिन हाणे त नया ॿियो तिखा अॻियां हली वेंदा आहिनि। प्रैक्टिकल में आहे न। बाक़ी माया रावण जो कोई रूप न आहे। चईंदा आहिनि हिन में काम जो भूत, बाक़ी रावण जो कोई भूत व शरीर त आहे न। अच्छा सभी ॻाल्हियुनि जो सक्री नाम मनमनाभ, सभी ॻाल्हियुनि जो सक्री नाम मनमनाभ।
चईंदा आहिनि मूंखे यादि करो त हिन योग अग्नि सां विक्रम विनाश थींदा। बाप गाइड ठही करे ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॿार मां त सम्मुख तां ॿारनि खे पढ़ायां थो। कल्प कल्प पंहिंजी फर्ज़ अदाई पालन कंदो आहियां। बाबा चईंदा आहिनि मां त सम्मुख तां ॿारनि खे पढ़ायां थो। कल्प कल्प पंहिंजी फर्ज़ अदाई पालन कंदो आहियां मां। बाबा ॾिसो कीअं पंहिंजी फर्ज़ अदाई पालन करण लाइ कलयुगी पतित दुनिया में पतित शरीर में अची वेंदा आहिनि। ईअं कोई वञे, कोई अहिड़ी वेड़ी जॻह ते कंहिंजो संबंधी हुजे, उनखे वञी करे उनजी संभाल करे हीअ कंदो। तव्हां ॿारनि जी मदद सां मां पंहिंजी फर्ज़ अदाई वॼाइण आयो आहियां। तव्हां ॿारनि जी मदद सां मदद ॾींदव तॾहिं त तव्हां बि मदद पाईंदव न। मां केतिरो वॾो बाप आहियां, केतिरो वॾो यज्ञ मां रचियो आहे। ब्रह्मा जी मुख वंशावली तां सभई ब्रह्मणियूं भाउ भेण आहियो न। जॾहिं भाउ भेण ठहो त स्त्री पुरुष जी दृष्टि बदिली वेंदी। जॾहिं भाउ भेण ठहो तॾहिं स्त्री पुरुष जी दृष्टि बदिली वेंदी, है न। त पहिरियों भाउ भेण ठहो। बाप चईंदा आहिनि हिन ब्राह्मण कुल खे कुल कलंकित न करिणो आहे, पवित्र रहण जी युक्तियूं आहिनि। मनुष्य चईंदा आहिनि इहे कीअं थींदो, ईअं त थी न सघंदो। इकट्ठा रहनि ऐं आग न लॻे। वैसे बि ॾिसो थी त सघंदो आहे न। वैसे माण्हू अगरि लड़ाई झगड़ो करे पति पत्नी रहनि त वैसे बि उन्हनि जे अलॻि अलॻि ई रहंदा आहिनि, मतिलबु रहंदे हुए बि अलॻि। लेकिन हिते त परमात्मा जी शक्ति आहे, है न। जीअं कंहिंजे घर कोई कथा थींदी आहे त हुन समय पवित्र रहंदा आहिनि न, त हीअं सम्झो हिन समय सृष्टि ते भॻवान आया आहिनि, है न। ऐं असां सभु आत्माउनि जो पीउ आहे उहो, त पीउ आहे त असां सभु भाउ भेण थी अचे। हिकु बार बसि ठाहिणी आहे, दृढ़ संकल्प करिणो आहे, पोइ कोई कुझु न करे सघंदो, है न। हिन ब्राह्मण कुल खे कुल कलंकित न करिणो आहे, पवित्र रहण जी युक्तियूं आहिनि। मनुष्य चईंदा आहिनि इहे कीअं थींदो, ईअं त थी न सघंदो। इकट्ठा रहूं ऐं आग न लॻे। बाबा चईंदा आहिनि विच में ज्ञान तलवार हुजण सां कॾहिं आग न लॻी सघंदी, परंतु जबकि ॿई मनमना भव रहनि, शिव बाबा खे यादि कंदा रहनि, पंहिंजे खे ब्राह्मण सम्झनि। मनुष्य त हिननि ॻाल्हियुनि खे न सम्झण जे कारण हंगामो मचाईंदा आहिनि। इहे गारियूं बि खाइणियूं पवंदियूं आहिनि। श्री कृष्ण खे थोरी गारी ॾेई सघंदा। श्री कृष्ण ईअं अची वञे त विलायत वारे आदि सां हिकदमि एरोप्लेन में भॼी अचनि, हिते भीड़ मची वञे, भारत में पतो ई न छा थी वञे। श्री कृष्ण अगरि हुन रूप में अची वञे त बाबा चवनि था भारत में पतो न छा ई थी वञे। अच्छा अॼु भोग आहे, इहे पीअर घर ऐं ससुर घर आहे, संगम ते मुलाक़ात थींदी आहे। कोई इन्हनि खे जादू सम्झो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे साक्षात्कार छा आहे, भक्ति मार्ग में कीअं साक्षात्कार थींदा आहिनि, हिन में संशय बुद्धि न थियणो आहे। इहे रस्म रिवाज आहे। शिव बाबा जो भंडारो आहे त हुनखे यादि करे भोग लॻाइणो खपे। योग में रहण त सुठो ई आहे न, बाबा जी यादि रहंदी, है न। योग में रहण त सुठो ई आहे, बाबा जी यादि रहंदी न योग में रहण सां। अच्छा मतिलबु जीअं भोग लॻाईंदा आहिनि त योग में रहंदा आहिनि न, त बाबा जी यादि रहंदी न। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार स्वयं खे ब्रह्मा मुख वंशावली सम्झी करे पक्को पवित्र ब्राह्मण ठहिणो।
स्वयं के ब्रह्मा मुख वंशावली समझी करे पक्को पवित्र ब्राह्मण ठहणो न। ब्राह्मण अर्थात सदा बाबा जी हर श्रीमत के पालन करे हले। त कॾहिं पंहिंजे हिन ब्राह्मण कुल खे कुल कलंकित न करिणो। ॿियो आहे बाप समान निराकारी निरंकारी ठही पंहिंजी फ़र्ज़ अदाई पूरी करणी आहे। रूहानी सेवा ते तत्पर रहणो। रूहानी सेवा ते तत्पर रहणो। वरदाना स्नेह जी शक्ति सां माया जी शक्ति खे समाप्त करण वारा संपूर्ण ज्ञानी ठहो। स्नेह में समाइण ही संपूर्ण ज्ञान। स्नेह में समाइण ही संपूर्ण ज्ञान। स्नेह ब्राह्मण जन्म जो वरदान। संगम युग ते स्नेह जो सागर स्नेह जे हीरे मोतियुनि जी थालियूं भरे करे ॾींदा आहिनि, है न। त स्नेह में संपन्न ठहो। स्नेह जी शक्ति सां परिस्थिति रूपी पहाड़ परिवर्तन थी पाणी समान हल्को थी वेंदो, है न। स्नेह जी शक्ति सां बाबा सां जेतिरो स्नेह हूंदो न उन शक्ति सां परिस्थिति रूपी पहाड़ पाणी समान हल्को थी वेंदो। माया जो कहिड़ो बि विकराल रूप या रॉयल रूप सामनो करे त सेकेंड में स्नेह जे सागर में समाए वञो। त स्नेह जी शक्ति सां माया जी शक्ति समाप्त थी वेंदी। स्लोगन आहे तन मन धन मन वाणी कर्म सां बाप जे कर्तव्य में सदा सहयोगी ही योगी आहिनि। योगी बाबा जी यादि में रहंदो। बाबा जी यादि में रहंदो त तन मन धन मन वाणी कर्म सां बाबा जे कर्तव्य में सहयोगी आपे ई थी वेंदो। त सिर्फ़ु बाबा सां योग लॻाए करे हर कर्म हर सेकेंड कर्म कंदा हलो। सदा माया जीत प्रकृति जीत विश्व जीत ऐं तन मन धन मन वाणी कर्म सां सहयोगी थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।